पराई शयुनि जी खणण में ऐं उन में खाइण में तमामु वॾो असांखे मज़ो ईंदो आहे, लज़त ईंदी आहे। पर इन इहा असांखे ख़बर न आहे त सुभाणे क़यामत ॾींहुं इन जो अंजाम मूंखे छा ॾियणो पवंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे जेको आहे ख़ैबर खां मोटिया, अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े उठ ते मथां सुवार हुया। अलाह जे नबी खे हिकिड़े कंहिं साहबी हिकिड़ो ग़ुलाम ॾिनो हुयो पंहिंजो, उन जो नालो हुयो मिदअम। पोइ छा कंदो हुयो, अलाह जे नबी जो जेको उठ आहे न उन खां कजाओ लाहे करे हेठि रखंदो हुयो, जेको उठ जे मथां रखियो वेंदो आहे उनखे जीअं जो लाहे पियो न, कुफार जे तरफ़ां जेको आहे तीर हिकु लॻो ऐं उहो किरी पियो ऐं मरी वियो। साहिबनि जो वॾो ख़ुशनसीबु आहे, साहिबनि छा चयो, वॾो ख़ुशनसीबु आहे अलाह जे नबी जी ख़िदमत में, अलाह जे नबी जी जेको आहे ख़िदमत में शहीद थी वियो आहे, सिधो जन्नत में। अलाह जे नबी फरमायो कीअं था हुकुम लॻायो, केरु चए थो हे जन्नती आहे? अलाह जे नबी फरमायो मां त ॾिसां थो हे सिधो जहन्नम में सड़े पियो। साहिबनि चयो रसूल इहो कीअं, तव्हांजी ख़िदमत में आहे? अलाह जे नबी फरमायो ख़ैबर जे मौक़े ते हिकिड़ी चादर हिन चोराई हुई, हाणे मां ॾिसां थो उहा चादर हिन जे पूरे जिस्म ते वेड़ियल आहे ऐं हे जहन्नम में अंदरि सड़े पियो। नबी जो ज़मानो आहे, नबी जी ख़िदमत आहे, हिकु मामूली चादर जेकी आहे ख़यानत थी आहे, उनजे करे साईं काॾे वियो आहे? अलाह जे नबी फरमायो जहन्नम में वियो आहे। साईं जंहिं लख रुपया जेको आहे कंहिं मुस्लमान जा दॿाया हुजनि, किरोड़नि जा प्लाट जेको आहे कंहिं मुस्लमान जा खणी करे पंहिंजे नाले ते कराया हुजनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाकीज़ा ज़मानो बि इहे न आहे, उन जे बारे में मां तव्हां खां पुछा कंदो हाणे उन जे बारे में छा हुकुम हूंदो? उहो नबी जी ख़िदमत वियो आहे, सिर्फ़ु हिकिड़ी चादर खईंदई ऐं मुस्लमान हो जेब कटे कंहिं ज़माने जा वेठा आहिनि, लखें रुपया अलाए केतिरा मुस्लमान जा उहो पैसा खाई करे वेठा आहिनि, हे नबी जे ज़माने में। अलाह जे नबी फरमायो जहन्नम में आहे। ॿियो हिकिड़ो वाक़ियो, अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि ख़ैबर याने ग़ज़वात खां मोटंदा हुया, फतह करे मोटंदा हुया न, पोइ अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गनीमत जो माल जेको आहे कठो कराईंदा हुया, छो त गनीमत काफ़रनि खां जेको हासिलु थींदो आहे न पोइ साहबा उहो खणंदा हुया। पोइ अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे हिनखे गॾु कयो ताकी हिनखे गॾु करे पोइ जेको आहे असां तक़सीम करायूं। पोइ जेको आहे मुस्लमाननि जे अंदरि हिसे हिसे सां जेको आहे उहो तक़सीम थी वञे। अलाह जे नबी बिलाल खे हुकुम ॾिनो, जंग फतह करे आया, अलाह जे नबी बिलाल रज़ी अलाह ताला अन्हु खे हुकुम कयो त 3 मरतबा ऐलान कर त जंहिं वटि गनीमत में जेको माल आयो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो माल जेको आहे खणी अचो। बिलाल हबशी रज़ी अलाह ताला 3 ऐलान कया। अलाह जे नबी हुकुम कयो आहे जंहिंखे गनीमत जो माल हथु आयो आहे उहो माल खणी अचे। 3 मरतबा ऐलान थियो, मुकमल सहाबा जेको आहे उहो माल खणी आया, मुकमल सहाबा माल खणी आया। हा हिकिड़ो इन टोले में अलाह जे नबी ज़माने में हिकिड़ो अहिड़ो शख़्स हुयो, उन छा कयो, हिकिड़ी रसी हुई साईं, रसी वारनि जी रसी ठहियलु हुई, वारनि जी रसी ठहियलु हुई, उन उहा रसी जेको आहे न लिकाए छॾी हिकिड़े पासे, बक़ायो सामान जेको आहे उहो खणी आयो। अलाह जे नबी मुकमल सामान जेको आहे उहो तक़सीम करे छॾियो। तक़सीम करे पोइ वरी अलाह जे नबी वटि आयो, या रसूल अल्लाह हे रसी जेको आहे पोइ रहिजी वई हुई। हाणे हिन जी नियत इहा हुई त अलाह जे नबी ॾे खणी मां हूअं ई वेंदुमि, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हाणे इहा रसी बसि तूं खणी वञु। नबी साईं फरमाईंदा कि इहा रसी तूं खणी वञु। पोइ खणी आयो साईं, हे रसी जेको आहे पोइ हिते रहिजी वई हुई। अलाह जे नबी फरमायो 3 मरतबा ऐलान न ॿुधो हुई, उन मुंहुं जेको आहे हीअं हेठि कयो, साईं माज़रत कयां थो। अलाह जे नबी फरमायो बिलाल हबशी 3 मरतबा जो ऐलान कयो गनीमत जो माल जेको आहे खणी अचो, उन में तूं इहो आवाज़ु न ॿुधो? साईं ॿुधुमि। अलाह जे नबी फरमायो छाजे करे न खणी आई? साईं बसि माफ़ी थो वठां, माज़रत थो घुरां। अलाह जे नबी फरमायो रसी खणी वञु, रसी खणी वञु, क़यामत जे ॾींहुं इहा रसी खणी अचिजांइ ऐं क़यामत जे ॾींहुं जेको आहे हिन रसी जो तोखां हिसाबु वरितो वेंदो। अलाह जे नबी फरमायो मां नबी जेको क़बूल ई नथो कयां, हलियो वञु। साहिबनि जो ईअं ई जेको वापसि हलियो वियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दड़को ॾिनो न, इहा रसी वापसि तूं खणी वञु, क़यामत जे ॾींहुं तूं अलाह जी बारगाह में ईंदे ऐं हिन रसी जो जेको हिसाबु जेको थींदो। केरु आहे साईं? नबी जे पोयां जेको आहे नमाज़ पढ़ी अथई, जिहाद में जेको आहे शरीक थियो आहे, सिर्फ़ु दिलि में इहो ख़्यालु आयो त इहा रसी रखां
पोइ खणी वेंदुमि नबी ॾे लिकाईंदुमि न, पोइ खणी वेंदुमि। पोइ नबी चवंदो त बसि इहा जेकी आहे रसी तूं खणी छॾ। अलाह जे नबी फरमाए क़यामत ॾींहुं ॾिसजांइ इहा तूं रसी खणी ईंदे। असां साईं कहिड़े मक़ाम ते बीठा आहियूं?